बे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया मलेर खां। पॉडकास्ट में जो मोहम्मद सादिक कलमती ॻोठ जे केतिरनि ई घरनि खे बाहि ॻोठाणनि जो अल्लाह ताला सड़ी रख। ॻोठाणा जानियूं बचाए घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। वस वारनि खां वार जी अपील। पॉडकास्ट में जो कंपास कंपनीअ जे भरिसां मोहम्मद सादिक कलमती ॻोठ खे ओचितो बाहि वकोड़े वई, जंहिंखां पोइ ॻोठाणा पंहिंजूं जानियूं बचाए घरनि खां ॿाहिरि निकिरी आया ऐं पंहिंजी मदद पाइण तहत बाहि ते ज़ाब्तो हणण लाइ कोशिश में लॻी विया। जंहिं ॻोठाणनि जो क़ीमती सामान सोन ज़ेवरात समेत अल्लाह ताला सड़ी रख थी वियो। हिन मौक़े ते ॻोठाणनि ॿुधायो त अजब खान कलमती, खैर मोहम्मद कलमती, रमज़ान कलमती ऐं ॿियनि जे घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई। घरनि में पयल समूरो सामान, रोक रक़म ऐं सोना ज़ेवर सड़ी रख थी विया। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त मुतासिर ॻोठाणनि जी वार कई वञे ऐं थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। रिपोर्ट करे रहिया मुश्ताक अबोल, पे न्यूज़ मलीर।